मुल्की तारीख़ में पहिरियों दफ़ो हीअ ॻणप डिजिटल डेटाबेस ते हूंदी। सभ खां पहिरियों मां पंहिंजे जेका पढ़ियल लिखियल माण्हुनि खे, उहे जेके हक़ीक़ी माना में ट्रू सेंस में पढ़िया लिखिया आहिनि, बाशऊर आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त इन सॼे मरहलनि खे पंहिंजी निगरानी में जेको आहे रखनि, पंहिंजे नज़र में रखनि। सिंधी ॿोली सभिनि जी माउ ॿोली आहे। तव्हां ज़हन में रखो त जॾहिं इहे सभु शयूं तव्हां कंदव त इन जे बुनियाद ते ई तव्हांजे शहर, ॻोठ, इलाइक़े, वतन, धरती ते तरक़ियाती कम जेके इंफ्रास्ट्रक्चर ऐं तरक़ी याफ़्ता मुल्कनि जी हिकिड़ी रवायत रही आहे त हू पंहिंजे पूरे मुल्क जे अंदरि माण्हुनि जी ॻणप बि कंदा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु ख़ानदाननि जी, घरनि जी बि ॻणप कंदा आहिनि त केतिरे तादाद में जेका उन मुल्क में, खिते में, डिवीज़न में, ज़िले में, शहर में घर आहिनि ऐं उते केतिरनि माण्हुनि जी जेका आहे ॻणप थिए थी, आदमशुमारी आहे। ऐं उन्हीअ जे बुनियाद ते ई मुहज़ब तौर ते हिकिड़ी बाक़ाइदा तरतीब वारे अंदाज़ में जेका उन मुल्क जी तरक़ी जे लाइ अॻिते हू प्लानिंग कंदा आहिनि। ऐं ख़ासि करे हर जेको बि जेको आहे रियासत हूंदी आहे, उन में ॿ शयूं अहम हूंदियूं आहिनि। हिकिड़ो सुपर स्ट्रक्चर जंहिंमें उतां जी आइन साज़ी ऐं कानून साज़ी थींदी आहे, चूंडियल निमांदा जेके कंदा आहिनि। ॿियो हूंदो आहे इंफ्रास्ट्रक्चर, जंहिंमें डेवलपमेंट जा कम थींदा आहिनि, रोड रस्ता थींदा आहिनि, कम्यूनिकेशन जूं समूरी शयूं, तइलीमी, सिहत जूं सहूलियतूं ऐं ॿियूं समूरियूं शयूं जेके आहिनि, उन जे बुनियाद ते ई जेके आहिनि हू जेके थींदियूं आहिनि रियासतुनि में, उहे उन्हनि खितनि खे, उन रियासतनि खे, सूबनि खे, उन वतन जे जेका मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे मद्देनज़र रखंदे ई उन जी तरक़ीअ लाइ फंड्स वग़ैरह बि मुयसरु कया वेंदा आहिनि। त हाणे 2016 में पाकिस्तान जे अंदरि घरनि जी ॻणप बि थी हुई ऐं माण्हुनि जी ॻणप बि थी हुई, जंहिंखे उर्फ़े आम में या जंहिंजो हिकिड़ो कॉमन नालो आहे आदमशुमारी। उन खां पोइ हींअर जेको आहे ईंदड़ महीने फरवरी खां इम्कानु आहे त नए सिरे सां जेका आहे आदमशुमारी या घरनि जी ॻणप जेका आहे नए सिरे सां कई वञे थी। ऐं मुल्की तारीख़ में पहिरियों दफ़ो हीअ ॻणप डिजिटल डेटाबेस ते हूंदी ऐं डिजिटल डेटाबेस हूंदी। उन में ब्याज ऐं जेके आहिनि कुझु जेके फेक शयूं, कूड़ियूं, ग़लति, इन्हनि जो इम्कानु तमामु घटि रहिजी वेंदो आहे। पर उन सां गॾोगॾु मां पंहिंजे ख़ासि करे सिंधी क़ौम जे पंहिंजे माण्हुनि खे, पंहिंजे इलाइक़े जे ऐं पंहिंजे धरती वासियुनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त माज़ीअ में बि ईअं थियो आहे त सादगी जे करे, कम्यूनिकेशन जे राब्तनि जे जेको आहे फ़ुक़दान जे करे, घटिताई जे करे हू पूरी तरह सम्झी न सघंदा आहिनि। त असांजे हिकु त अहमियत खे न सम्झंदा आहिनि त इन घर जी ॻणप जी या आदमशुमारी जी केतिरी अहमियत आहे। ऐं उन खां पोइ उन में मुख़्तलिफ़ जेके कालम हूंदा आहिनि त तव्हांजो कहिड़े क़ौम सां जेका तालुक़ु आहे, तव्हां कहिड़ी ॿोली ॻाल्हायो था, हू इन जे करे पहिरियों त हुन में शुमार पंहिंजो न कराए सघंदा आहिनि, उन ॻणप में न अची सघंदा। जे ईंदा आहिनि त कुझु कालम जेके आहिनि उन्हनि खे जेको आहे हू नज़रअंदाज़ कंदा आहिनि, या जेके भरण वारा ईंदा आहिनि, को बि अमलो उस्ताद या जेके ॿियनि महकमनि मां जेके माण्हू हो हायर कंदा आहिनि, उहे पंहिंजे मर्ज़ी मुताबिक़ उन्हनि शयुनि खे जेको आहे लिखी हलिया वेंदा आहिनि। त शऊर जी जेका तक़ाज़ा आहे, सभ खां पहिरियों मां पंहिंजे जेका पढ़ियल लिखियल माण्हुनि खे, उहे जेके हक़ीक़ी माना में ट्रू सेंस में पढ़िया लिखिया आहिनि, बाशऊर आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त इन सॼे मरहलनि खे पंहिंजी निगरानी में जेको आहे रखनि, पंहिंजे नज़र में रखनि त आया असांजे शहर, असांजे घर, असांजे पाड़े, असांजे धरती, असांजे सूबे में जेका ॻणप प्रॉपर अंदाज़ सां थिए थी या न थिए थी। ऐं उन में सिर्फ़ु उन हद ताईं बि न, पर असांजा जेके रिमोट एरियाज़ आहिनि, पुठिते पयल एरियाज़ आहिनि, कुझु सहराई आहिनि, कुझु रेगिस्तानी आहिनि, कचे जा इलाइक़ा आहिनि, उनखे ख़ुदि जेको आहे मुख़्तलिफ़ NGOs खे, मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी जेको आहे शऊर जे हामिल तनज़ीमुनि ऐं पार्टियुनि खे घुरिजे त हू पंहिंजे जेके आहिनि अहिड़े क़िस्म जी कमेटियूं जेके तश्कील ॾियनि त इन्हनि जी निगरानी कनि ऐं इनखे यकीनी बणाइनि त समूरनि माण्हुनि जी ॻणप थी सघे ऐं समूरा घर जेके आहिनि इन शुमारियात जे अमल में ॻणिजी वञनि। ऐं इन में इहो लाज़मी ज़हन में रखो त असांजूं जेके डायलैक्ट जेके ॿोलियूं आहिनि, मुख़्तलिफ़ सिंधीअ जा डायलैक्ट आहिनि, उन जा लबो लहजा आहिनि, भली खणी मुख़्तलिफ़ हुजनि। उन खे हिन वक़्त ताईं त असांजो अलमियो आहे त कुझु जेके ख़ालिस सिंधी क़बीला आहिनि, उहे ॿियनि जेको आहे क़बीलनि में पाण खे ॻणींदा आहिनि। ॿोलीअ जे थोरे घणे फ़र्क़ जे करे हू पंहिंजी ॿोलीअ खे अलॻि जेको आहे सम्झंदा आहिनि, पर सिंधी ॿोली सभिनि जी माउ ॿोली आहे। उहा जेका आहे संस्कृती ॿोलीअ जीअं क़दीम जेको आहे हिन सब कॉन्टिनेंट नंढे खंड जी जेका ॿोली आहे, त उन जा लहजा
पंज आहिनि, सिराइकी हुजे, मीरजतकी हुजे, डाइटकी हुजे, बराइकी हुजे, जेके बि हुजनि या मुख़्तलिफ़ जेके आहिनि, मां समूरनि जा नाला नथो वठां, इवन बलोची ते बि जेको आहे मुख़्तलिफ़ स्कॉलर्स जो मुख़्तलिफ़ मुहक़क़नि जा जेके मुतज़ाद रायूं आहिनि, त इहे डायलेक्ट आहिनि। त असांखे पंहिंजी ॿोलीअ में सिंधी ॿोलीअ जो जेको आहे यकीन जेको इंदिराज करणु घुरिजे त असांजी जेका ॿोली पंहिंजी नेशन, पंहिंजी क़ौम सिंधी, छो जो इहो तव्हां ज़हन में रखो त जॾहिं इहे सभु शयूं तव्हां कंदव त इन जे बुनियाद ते ई तव्हांजे शहर, ॻोठ, इलाइक़े, वतन, धरतीअ ते तरक़ियाती कम जेके इंफ्रास्ट्रक्चर जिन जो ज़िक्र कयुमि, उन्हनि जो जेको आहे ॼार विछाइबो आहे। उन जे बुनियाद ते ई जेको हर साल हर मुल्क में फिनेंशियल बिल पास थींदो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ सूबनि ऐं रियासतुनि जा जेके आहिनि पैसा जेके आहिनि मुख़्तस कया वेंदा आहिनि, रखिया वेंदा आहिनि, उहे उन जे पॉपुलेशन जे बुनियाद ते ई ॾिना वेंदा आहिनि ऐं उन इलाइक़े जेके तरक़ी लाइ इंतिहाई ज़रूरी हूंदा आहिनि। साॻिए ई नमूने कानून साज़ियूं ऐं आइन साज़ियूं बि जेको आहिनि उन्हनि माण्हुनि खे मद्देनज़र रखी करे उन में कयूं वेंदियूं आहिनि। मिसाल पाकिस्तान खे वठो त जेको आहे मुख़्तलिफ़ जेके 4 हिते पुराणा असांजा यूनिट आहिनि ऐं कुझु नवां जेके ठहिया आहिनि, उन्हनि में क़ौमी या सूबाई असेंबलीअ जे जेको आहे मेंबरनि जी तादादु तव्हांखे मुख़्तलिफ़ नज़र ईंदो। इहो समूरो इन करे आहे त जेको आहे आबादीअ जे घटि वधाई जे करे, ऐं जिते ज़ाहिर आहे वधीक सीटूं हूंदियूं उहे पंहिंजे जेको आहे कानून साज़ी में जेको आहे वधीक असराता थियनि था ऐं ॿिया घटि थियनि था। त इन्हनि समूरनि शयुनि खे शऊर जी तक़ाज़ा आहे त ज़रूरु जेको आहे मद्देनज़र रखिजे ऐं न सिर्फ़ु मद्देनज़र रखी वेही रहिजे, पर उनखे हिकिड़ो ओपिनियन बि ठाहियो, पंहिंजे पढ़ियल लिखियल दोस्तनि जे हल्कनि में इनखे जेको आहे बहस हेठि आणियो, इन ते ॻाल्हायो त कीअं जेको आहे इन्हनि मरहलनि खे जेको आहे निगरानी करे सघिजे थी, कीअं वधाए सघिजे थो, ऐं जेकी बि गवर्नमेंट जे तरफ़ां माण्हू इन अमल लाइ हायर कया वञनि उन्हनि सां ताउन कयो, माण्हुनि खे मोटिवेट कयो त हू जेके रहिजी न वञनि। हर हिकु माण्हूअ जो, ॿार बचे जो, पोढ़े जो, हर घर जे फ़र्द जो जेको आहे इन में ॻणप इंतिहाई लाज़मी ऐं ज़रूरी आहे।